मौत जी वडी तैयारी नमाज में रखियल अथव। छाजे मौत जी वडी तैयारी तवज्जा कर मौत जी वडी तैयारी नमाज में रखियल। उन हमरा जो वाक्यो भी बुधाया तो पर मौत जे तैयारी जे लिहाज सां जुमलो तो बुधाया। बुजुर्गन सीर जे किताबन में जुमलो लिखियल। जदे नमाज में बीहंदाऊं त हिय चवंदाऊं अल्लाहु अकबर। छा बीहंदाऊं? हथ हिय कंदाऊं त खणी कुछ भी न वञो। हथ मथे कंदाऊं त खणी हथ मथे करे इकरार कंदाऊं त हाणे भी खाली जाया से तडे भी खाली मरंदा से तडे भी खाली हुंदा। जै टेम ते ॿार ॼमंदो आ उन टेम ते हथे खाली हुंदो आ। उन ॿार खे जेका कमीज़ पाराए बिया उन कमीज़ के खीसो भी न हुंदो आ। जॾहिं ॼावासे तॾहिं गुस्ल भी ॿियनि करायो। वींदासे जेको वॻो माइट पाराईंदा कफन उन के खीसो। उन टेम ते गुस्ल भी ॿिया कराईंदा। उन टेम ते गुस्ल भी ॿिया कराईंदा। वरी भी खाली हथे हलंदासे कि न खणी वञ। केडो भी हजारन एकड़न जो मालिक हुजे बाबा सच बुधायो उन जी कब्र जरेब में ॾिठी अथव। एकड़ एकड़े के कुछ भी न हुजे गॾ गाडो सिर तगारी खणे भला उन जी कब्र 3 फुट हुजे। उन वॾे नवाब ज़मींदार जी कब्र जरेब में हुजे। चेतो वो घर हिक जेतिरो। वो घर अल्लाह अकबर नमाज में जे टेम ते बीहंदो आ पहिरियों चवंदो अल्लाह अकबर मना मुंहिंजा हथ खाली। तवज्जो कर वरी जे टेम ते हथ ॿधंदो आ हुकमात बीत नजर ज़मीन ते कंदो कर। नमाज में जो बीहंदो आ त हुकमा नजर ज़मीन ते हुजई। इशारो थी ओ सोना अज जमीन जे मथों आ सुभाणे तोखे न जमीन जे अंदरों हलणो आ। चुप करे नजर जमीन ते कर। इन ते एतिरो जुल्म कर जो सुभाणे इन जे अंदर हलणो आ। या जाए त ॾेई आवाज आई। नमाज में बीहंदो आ त हुक्मा नजर जमीन ते हुजे। वरी जंहिं टेम ते रुकू कंदो आ मां त छाड़ कर तो बुधाया तफसील जो टाइम कोने। रुकू कंदो आ हुक्मा नजर पेरन में हुजई। रुकू में नजर काथे छो समझी वञ त साहु एडो निकरंदई पेरन ॾो। साहु काथो अब दुनिया में जेकॾे मरण वारे टेम ते हथ न साहु निकरिया तॾहिं बि पेरन सां भॼी वञे। मथे ॾों साहु निकरिया भॼी वञे। चे उथंदे ई पेर वठ भई भॼण जी ताक़त। वअनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अखरतनी इला अजलिन करीब फअसद्दक़ वअकुम मिनस सालिहीन वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून। हुक्म दई मोए मरण वारे टेम ते साओ पेर ॾो निकिरंदई। माना पेर सुकती भॼण जो टाइम न मिलंदई। पेर सुक थिया त काॾे भॼंदे। आवाज आई। पेर सुक था जा अल्लाह अकबर। वरी जंहिं टेम ते सजदे में वेंदो आ सजदे में वञण वारे टेम ते तोखे पेशानी ज़मीन ते रखणी आ। काथे रखंदे चवेस त मां कुछ भी न आहियां। कल भी पेशानी तुझे आॾो अज भी पेशानी तुझे आॾो। हुक्मा त सजदे में नजर न कॾे कर। छो
सीर जे किताबन में लिखियो पियो आ मौत खां पोइ माण्हूअ जो पहिरियों पहिरियों उज़ो जेको गरंदो आ उहो नक हूंदो आ। कबर में जेको पहिरियों पहिरियों उज़ो गरंदो आ उहो छा हूंदो आ? मौत खां सजदे में तू नज़र करे त अॼु आहे सुभाणे त ॻरी वेंदे। वरी जंहिं टाइम ते अतयात में विहंदो आ शरीयत जो कुमात अतयात वारे टाइम ते नज़र झोल में हुजई। काथे नज़र झोल में हुजई इहो इशारो आ। इन मौतो के मूंखे समझाणियो यार आई भी झोल खाली खणी विदे भी झोल खाली खणी आई भी झोल विदे भी आए भी झोल खाली खणी विंदे भी झोल खाली खणी। वरी सलाम वराइंदो हुक्म दी सजे भी नजर कर हो सलाम वराइंदो हुक्म दी खबे भी खबे पास दे नजर कर। माना तुझे लाए समझाणियो न को हे तो सां गॾु हलंदा न को हे तो सां गॾु हलंदा कोई भी तो सां गॾु। ये दुनिया जो जहान फानी आ। हिकड़ा ईंदा ॿिया वेंदा। जेके कल हुया अॼु कोन्हनि अॼु आहिनि सुभाणे जो पतो ई कोन्हे। जेकॾहिं हिन धरतीअ ते का ज़ात रहे हां त उहा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात रहे। जंहिंजे करे जहान जुड़ियो। जॾहिं महबूब जी ज़ात भी न रही न तो असांखे भी लॾणो आहे हलणो आहे। जेको आयो आहे सो वेंदो जेको ठहियो आहे सो रहंदो जेको ॼायो आहे सो मरंदो। इन ॻोठ में 50 साल अॻु नज़र कयो इन्हनि घरनि में केर पा रहनि इन्हनि घरनि जा मालिक केर हा इन्हनि ज़मीननि जा मालिक केर हा मुहांडो यादि कोन। अॼु खां 50 साल वरी पोइ ते नज़र कंदो जेके ईंदा उन्हनि खे तव्हांजो मुहांडो ई यादि न हूंदो। आवाज़ आई इहा ज़मीन इते ही पई हुंदी अलाए केतिरा मालिक ईंदा वेंदा ये घर इते ही पिया हुंदा केतिरा पखी ईंदा केतिरा पखी वेंदा। तो असांजो जेको असली मड़ मुकाम आ तो असांजो जेको असली ठिकाणो आ उहो सोना जन्नत आ। हे दाएं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल फि दुनिया का अन्नक गरीबुन लहु आबिर सबील। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा दुनिया में ई जिंदगी गुजार जीअं हिकिड़ो अजनबी मुसाफिर हुजे। घड़ी खन जे लाइ जेको साओ पटण वारो हुजे पंहिंजी जिंदगी तू इएं गुज़ार। उन जो अॼोके हिसाब सां मिसाल बुजुर्गनि हीअं लिखियो आहे जेकॾहिं तव्हां मुबारक करोड़ जे ॻोठ मां इरादो कयो आहे कराची वञण जो हैदराबाद वञण जो सफर तव्हांजो कराची जो आ सफर तव्हांजो हैदराबाद जो आ पर दग ते जेका गाॾी घड़ी खन बीहंदी ऐलान थींदो ओ पसींजरो लही अचो जेके निमाज़ पढ़णी आ निमाज़ पढ़े जेके पेशा वग़ैरह करणो आ घड़ी खन जो वक़्फ़ो आ। केरा जेको न घड़ी खन जे वक़्फ़े में पंहिंजो असली सफर विसारे छॾे। को चंदो तो मैं इते रही तो पवा कराची हैदराबाद न तो वञा तू तो घड़ी खन जे लाया तुझो सफर तो अॻिते आ। तो असां भी ते घड़ी खन सफर जे लायो तुझो मुंहिंजो सफर भी हकीकी अॻिते आ। काथे वो अॻिते वारो सफर अल्लाह सही शल सणो बनाए शल आसान बनाए। ओ मुंडा सोना इन घड़ी खन वारी जिंदगी में अहिड़ो कम न कजाए जेको सुभाणे रब जे साम्हूं कंधु ई न खणी सघूं।
इन थोड़ी जिंदगी में रही करे रो कम न कजा जो सुभाणे रसूलुल्लाह जे सामो कंदु ही न खणी सगूं। अल्लाहु अकबर कलामुल्लाह में लिखियो पियो अल यौम नख्तिमु अला अफवाहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। इते इन ज़बान सां सब कुछ करें तो न क़यामत में इन ज़बान के मोर हूंदई। कुरान में लिखियो इते सब कुछ इन ज़बान सां पर क़यामत में जंहिं टेम ते रब जी ज़ात पुछा कंदी ओ मुझा बाना है तुझो अमाल नामो आ ज़री ज़री लिखियो पियो। ॾींहं जा गुनाह कई पो भी लिखिया पिया थी, रात जा गुनाह कया थी पो भी लिखिया पिया थी, मंझंदि जे टेम ते गुनाह कया थी लिखिया पिया थी। लिखी गुनाह कई माण्हुनि जे साम्हूं गुनाह कई, अल्लाहु अकबर ज़ुल्म कई, नाहक नाहक कंहिंजो माल खाधई, व्याज खाधई, रुश्वत खाधई, ज़री ज़री तुझो गुनाह लिखियो पियो जेको हेतिरे इनकारी क़यामत में भी चंदो त मां कोई गुनाह न कयो आहे, मां त गुनाह कयो ई कोन। रब चंदुसि या जंहिं ज़बान सां तूं हा न तो करे न इहा ज़बान बंदि थींदई। हाणे उन्हनि शाहिदनि खां ॻाल्हायां थो जेको जाइ वारदात ते गॾु हुजे, इनखे पंहिंजे इस्तिलाह में चइबो आइनी शाहिद। जेके जाइ वारदात ते तो सां गॾु हुया, हाणे उन्हनि खां तो पुछा कयां जाइ वारदात ते हथ भी गॾु हुआ, जाइ वारदात ते अखियूं भी गॾु हुयूं, कन भी गॾु हुआ, पेर भी गॾु हुआ। अल्लाह फरमाए थो मां त ज़बान ते मोर हणाईंदो, मां हथ भी ॻाल्हाईंदे। हा रब करीम हे गुनाह कयासीं, पेर भी ॻाल्हाईंदासीं, पेर भी ॻाल्हाईंदा त हिन गुनाह वारे दग सां वियासीं, कन भी ॻाल्हाईंदा, अखियूं भी ॻाल्हाईंदियूं। कलामुल्लाह में लिखियो पियो आहे वरी उज़वनि खे पियो धमकाईंदो लिम शहिदतुम अलैया। जेके गॾु बकंदसि न उन्हनि खे सिंधीअ में चइबो आहे त भले बक पर राति मां ॿाहिरि त नेठि निकिरंदुमि न। हे बीठो उज़वनि खे धमकियूं ॾींदो, छो था शाहिदी ॾियो भला जेकॾहिं मां जो बि अज़ाब मञा तव्हां बि त गॾु हलंदव। कुरान पाक में लिखियो पियो आहे सभु उज़वा चवंदा क़ालू अंतकनल्लाह। सदको वञा मिठड़ा कुरान तुझे हिक हिक हरफ। सब उज़वा चवंदा असांजे मथो नाराज़ न थी, असांजे मथो कावड़ न कर, असां खां उहा ज़ात ॻाल्हाए थी जेका ज़बान खां ॻाल्हाईंदी आहे, हर शइ खां ॻाल्हाईंदी आहे। ज़बान भी तो गोश्त जो टुकड़ो आहे, हथनि में भी तो गोश्त आहे। हाँ साईं, जेको ज़बान वारे गोश्त जे टुकड़े को ॻाल्हाए सके तो वो हथनि, उज़वनि, कननि, पेरनि खां भी